न हीअ जेका कहाणी तव्हांखे आउं ॿुधायां थो उहा ईअं ॼण हिकिड़ी महबूब जी मजलिस आहे के दोस्त आहिनि उहे जेको आहे पंहिंजे कंहिं प्यारे पीउ सां मिलण आया आहिनि ऐं उहे उते वेठा आहिनि हाल वाल जेको आहे सो थिए पियो। हाणे उहो हाल वाल पियो वठे जंहिं महबूब सां मिलण आया आहिनि उहो को अहिड़ो रज मुड़ुसु आहे या सुठो माण्हू आहे सुठो दोस्त आहे उन्हनि जो दोस्त गॾिया आहिनि। हाणे उहो उनखां हाल वाल पिया वठनि उनखां। हाणे उहो पुछे पियो त ॾियो ख़बर तव्हां जेको आहे सो आया त सही पियो तव्हांजो कीअं सफ़र कीअं गुज़रियो वक़्तु तव्हांजो कीअं गुज़रियो ऐं हिते अचण खां पोइ छा था महसूसु करियो। हाणे उहो ॿुधाइनि पिया हाल वाल ॿुधाइनि पिया सॼे सफ़र जो त असां जीअं निकितासीं उन महिल असांजी कहिड़ी कैफ़ियत हुई रस्ते में हुआसीं उते असांजी कहिड़ी कैफ़ियत हुई जॾहिं तव्हां पहुता आहियूं इते असीं जेको छा था महसूसु करियूं। हाणे उहो बैत हीअं त पर ईंदे पेर ठरिया ईंदे लठी उञ पर ईंदे पेर ठरिया ईंदे लठी उञ वीहरी मंझि सुञ कर लधी रण उकार में। हाणे इहो ॾींहुं पढ़ी वियासीं ऐं इहो ॼण हिकिड़ी गुज़ारत हुई इन जो पस मंज़र इन जो छा आहे। हाणे ॿुधाइनि पर जॾहिं असां संबत पई कई पर ईंदे माना संबत कंदे माना उन में माण्हू जेको कपिड़ा लटा पाईंदो आहे उन माण्हू तयारु थींदो आहे ऐं ॿिया बि जेका तिमतराक माण्हू कंदो आहे जीअं जॾहिं असां सभु संभरियासीं पिए जॾहिं असीं तयारु पिया थियासीं त असांजा पेर उते ई ठरी विया हलिया ईंदे लथी उञ। ऐं जॾहिं असीं आयासीं पिए गाॾी में हुआसीं अॻे उठ घोड़ा हूंदा रस्ता हूंदा माण्हू पैदल ईंदा हुआ माण्हू महबूबनि सां मिलणु ॾातारनि सां मिलणु ऐं पंहिंजा उस्ताद हूंदा या मुर्शिद हूंदा उन्हनि सां मिलणु ईंदा पोइ माण्हू वॾो जेको आहे सो ॾुखिया रस्ता हूंदा ऐं चई जॾहिं रस्ते में हुआसीं जॾहिं त असांजो थकु त असांजो उते ई लही वियो पर ईंदे पेर ठरिया ईंदे लठी उञ जेका असांखे सिक हुई जेका असांखे जेका उञ हुई जेका अंदरि में उहा असांजी रस्ते में ई लही वई चई पोइ हाणे तव्हांजो थकु बि लही वियो तव्हांजी उञ बि तव्हांजी ख़तमु थी वई त हाणे पोइ हाणे हलो हाणे छाजे लाइ वेठा आहियो मूं वटि अचण खां अॻु में ई तव्हांजा उहे थक लही विया हलिया। चयो बाबू इहा ॻाल्हि न आहे हाणे असुलु ॻाल्हि इहा आहे त असांखे ॼण त वीहरी मिली वई आहे वीहरी मंझि सुञ कर लधी रण उकार में रण उकार। हाणे हिते वरी हिकिड़ी स्टोरी हितां खोले पियो इन सिट में त रण जेके माण्हुनि खे उकारींदा आहिनि उहो ॾाढो ॾुखियो सफ़र हूंदो आहे छो जो रस्ते ते जेको आहे धुॿड़ियूं बि हूंदियूं आहिनि ऐं वॾियूं घरणियूं बि हूंदियूं आहिनि उन में माण्हू छा पियो उठनि जा उठ जेके आहिनि उहे केॾा वॾा उठनि उहे बि ग़रक़ थी वेंदा आहिनि उहे त पोइ उन में कॾहिं कॾहिं छा थींदो आहे त उहो पाणी खुटी वेंदो आहे माण्हुनि जो। हाणे पाणी खुटी वेंदो आहे त हाणे पोइ माण्हू मरण कोई बि पसंदि कोन्ह कंदो आहे पोइ माण्हू खां उहो रस्तो विसरी वेंदो आहे उहा मंज़िल विसरी वेंदी आहे माण्हू पाणी ॻोल्हींदो आहे पोइ चयो बाबा हाणे पाणी ॻोल्हियो। हाणे पाणी कीअं ॻोल्हिबो आहे वरी ॿकिरनि जा पाहा ॻोल्हिबा आहिनि उहे ॿकिरनि जा रस्ता जेके हूंदा आहिनि या पेरावाट उनखे पहो चइबो आहे। हाणे उहो ॿकिरनि जा पाहा वठी पोइ वञी उहो ख़बर आहे ॿकिरियूं जेकॾहिं ॻोठ मां आयूं हूंदियूं त पोइ ॻोठ में तड़ हूंदो पाणी हूंदो जेकॾहिं झंग लाइ वयूं आहिनि त झंग में बि उते पाणी हूंदो माना हाणे पाणी ॻोल्हींदे ॻोल्हींदे हू वञी उन वीहरी ते बीहंदा आहिनि वीहरी चइबो आहे न खूअर खे उन पाणी जे दुॿे खे चइबो आहे उन तलाउ खे चइबो आहे जिते जेको आहे माण्हू खे पाणी मिलंदो आहे माण्हू पीअंदो आहे माण्हू जी ज़िंदगी जेको आहे सो माण्हू जी बची पवंदी आहे। हाणे ॾिसो न केॾो हिकिड़ो कुदरत जो हिकिड़ो नेचर जो हिकिड़ो समाज जो हिकिड़ो ज़बरदस्तु हिकिड़ो मिसाल जेको आहे सो लतीफ़ साईं खणी आयो आहे। हाणे हीअ हमरा चवनि पिया त हाणे असांजो वाक़ई जॾहिं तोॾां आयासीं पिए त असां जीअं जेको आहे सो उते पेर असांजा उते ठरी विया ऐं जॾहिं असीं पंध में हुआसीं त असांजी उञ बि लही वई पर हाणे असांखां मंज़िल विसरी वई ॼण ॿी का असांजी मंज़िल आहे कोन। हाणे असांखे ॼण हिकिड़ी वीहरी मिली पई आहे वीहरी मिली पई आहे माना असांखे ज़िंदगी मिली पई आहे असांखे पाणी मिली पियो आहे छो त पाणी ज़िंदगी आहे ऐं जिते पाणी हूंदो आहे माण्हू उते ई रहंदो आहे ऐं ॿी जाइ ते माण्हू रही कोन सघंदो तंहिंजे करे चवंदा बबू हाणे ॼण त असांखे हिकिड़ी खूहर मिली वियो आहे पाणी मिली वियो आहे ज़िंदगी मिली वई आहे हाणे तोखां छॾे तोखे छॾे असीं केॾां वेंदासीं हाणे जेका बि ज़िंदगी आहे उहा सॼी तोसां गुज़ारींदासीं। हाणे इहा कहाणी अहिड़ियूं तमामु घणियूं ॿियूं कहाणियूं तव्हांखे ॿुधाईंदासीं पर उन लाइ ज़रूरी आहे इहा असांजी दरख़्वास्त तव्हांखे अॻे बि आहे हाणे वरी वरी तव्हांखे कोन्ह चवंदासीं इहो तव्हांजो जेको चैनल आहे जेको यूट्यूब ते या पंहिंजी जेका ओताक आहे यूट्यूब जी ऐं उनखे तव्हां सब्सक्राइब करियो ऐं पंहिंजे यारनि दोस्तनि खे ॿुधायो त जीअं जेको आहे उहे बि जेको आहे घणे खां घणो लतीफ़ साईं जो जेको इल्मु आहे या उनजो जेके कहाणियूं आहिनि या उनजो फ़िलसफ़ो जेको आहे उहो तव्हां ॿुधी सघो ऐं तव्हांखे ॿुधाए सघो। महिरबानी वरी मिलंदासीं ॿिए कंहिं कहाणी खे ॿिए कंहिं जेको आहे क़िस्त में।